लतीफ़ साईं जे रिसाले में एक सुर है कामोड, जो सॼो कींजर ढंढ के हवाले से है ऐं उन में तफ़सीली तौर ते ॼाम तमाची ऐं नूरी जे इश्क के बयान कयो वियो आहे। इन सुर में मुहाणनि जी तर्ज़ ज़िंदगी वग़ैरह इन शइ खे बि फोकस कयो वियो आहे। लेकिन हिन सुर जो जेको मेन हिकिड़ो जेको तव्हां चओ सेंट्रल आइडिया उहा इहा आहे त इश्क हुस्न जे अॻियां छा थो करे, यानी हुस्न जे अॻियां इश्क छा थो करे, अक़ल छा थो करे ऐं जेको सो उते हुस्न जे अॻियां केतिरो बेवस थी वञे थो। यानी हिन में जेको किस्सो बयानु कयल आहे उहो इहो आहे त हिकिड़ो वक़्त जो बादशाह हुस्न जे अॻियां हर चीज़ फिटी करे ऐं उहो जेको सो पंहिंजो पाण खे उन मुहाणनि जे रंग में रंगे ऐं ॼारो ॼाम कुल्हे ते मच्छियूं बि मारे। जेका हुस्न जी हिते छा साईं हिकिड़ी तशरीह कई आहे उहा हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी मंज़र निगारी आहे जेको इहो पढ़ण सां जेका हिन जे बैत आहिनि नूरी जाम तमाची जे बारे में इंसान हैरान थी वञे। ऐं इहा जेका सॼी मंज़र निगारी आहे इहा एॾी त दिलकश आहे, एतिरी त वणंदड़ आहे जंहिंजी ॻाल्हि छॾे ॾियो। इहो लतीफ़ साईं इहो बि हुन में जेको सो इहो बयानु कयो आहे त जेको सो पंहिंजो जेको महबूब आहे या जेका औरत आहे उनखे जेका हठ वॾाई आहे उहा बिल्कुलु न करणु खपे ऐं उनखे जेको सो निवड़त नेठाई इहा ई जेका असां उनखे महबूबनि खे पीरियुनि खे इहा ई पसंदि अचे थी। ई सॼो जेको सो आहे सुर आहे कींजर जे बारे में ऐं कींजर जा जेके बैत आहिनि उहे एतिरा त दिलकश आहिनि जो ॿुधण सां माण्हू जो जेको सो माण्हू हैरान थी वञे। उहे मंज़र ऑटोमेटिक अखियुनि जे अॻियां माण्हुनि जे अची वञनि ऐं कींजर ढंढ जे हवाले सां नूरी जे हुस्न जे हवाले सां तमामु जेको सो मुंहिंजा बैत पवनि काफ़ी रीलूं ठहियलु आहिनि इन जे बारे में जेके मूं जेको सो जदीद टेक्नोलॉजी सां उन्हनि जा उहो ठाहे इहे रीलूं रखियूं आहिनि। त दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कामोड जेको लतीफ़ साईं जो आहे सुर आहे रिसाले में इनखे पढ़ी ऐं इनखे ॾिसनि त उनखे केॾो हिज़ अचे थो, केॾी माना केतिरो मज़ो अचे थो। जिन बि दोस्तनि कींजर ढंढ ॾिठी आहे उन्हनि खे ख़बर हूंदी त केतिरी सिंधी ख़ूबसूरत ढंढ आहे ऐं वरी जॾहिं वाहुंदा लॻनि था तॾहिं कींजर हिकिड़ो हिंदोरो थियो पए। इहो बि हिकिड़ो तसलसल आहे जेको लतीफ़ साईं सॼो उन कींजर जे हवाले सां आहे। लेकिन मेन जेको लतीफ़ साईं जो फोकस आहे उहो इहो आहे त हुस्न निज़ाकत जे अॻियां बादशाह वक़्त जो ताज धणी तख़्त जो वारिस हुस्न जे अॻियां कीअं न जेको सो हार खायो वञे। इहो सॼो हिन में किस्सो बयानु आहे दोस्तो। जिन बि कामोड सुर लतीफ़ साईं जो न पढ़ियो आहे उहो पढ़ी ॾिसो, यकीनन तव्हांखे उन्हनि बैतनि मां तमामु घणो मज़ो ईंदो। दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।